Hello, Assalamu alaikum students. Today we will discuss about the stimulation of neuron and how nerve impulse is produced. अॼु असां न्यूरॉन जे स्टिमुलेशन जे बारे में डिस्कस कंदासीं। ही जेको तव्हां ॾिसो था ही न्यूरॉन आहे ऐं असां डिस्कस कंदासीं त न्यूरॉन में कीअं नर्व इम्पल्स पैदा थिए थी ऐं रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेंशियल छा आहे ऐं उन खां बाद में उनजी एक्टिव जेका आहे असां पोटेंशियल छा आहे अॼु असां उहे डिस्कस कंदासीं। ही जेका बि स्ट्रक्चर तव्हां ॾिसो था इहा न्यूरॉन जी जेका आहे सो ठहियलु आहे। न्यूरॉन आहे ऐं जीअं त असांखे ख़बर आहे त न्यूरॉन जे मथां हिकिड़ी माइलिन शीथ हूंदी आहे। नर्वस सिस्टम जो न्यूरॉन हिकिड़ो यूनिट आहे, हिकिड़ो सेल आहे। नर्वस सिस्टम जो मेन सेल आहे। बिलियंस ऑफ न्यूरॉन्स गॾिजी करे हिकिड़ो नर्वस सिस्टम असांजो सेंट्रल नर्वस सिस्टम ठाहींदा, जंहिंमें असांजो ब्रेन स्पाइनल कार्ड अची था वञनि ऐं उन में जेके बिलियंस ऑफ न्यूरॉन्स जेके इलेक्ट्रोकेमिकल सिग्नल्स खणी असांजे दिमाग़ ताईं पहुचाईंदा आहिनि। जेके बि मैसेजिस आहिनि, जेके बि असांजा 5 सेंसिस आहिनि, उहे 5 ई सेंसिस पंहिंजा इलेक्ट्रोकेमिकल मैसेजिस असांजे 5 ई सेंसनि खां पंहिंजे सेंट्रल नर्वस सिस्टम यानी ब्रेन ताईं ऐं स्पाइनल कार्ड ताईं पहुचाईंदा आहिनि। असां हुनखे वधीक डिटेल में डिस्कस कंदासीं त हिते जेको मेन फोकस हूंदो उहो नर्व इम्पल्स जो हूंदो त नर्व इम्पल्स पैदा कीअं थी थिए ऐं स्टिमुलेशन कीअं थी थिए, न्यूरॉन जी स्टिमुलेशन कीअं थी थिए ऐं 5 सेंसस असांजा जेके कीअं स्टिमुलेट थियनि था। जीअं त असांखे ख़बर आहे जीअं आई आहे त उहा वियन आहे, वियन जे करे हूंदी आहे यानी ॾिसण जो कमु आई कंदी आहे। त आई में जेके रिसेप्टर सेल्स हूंदा उहे फोटो रिसेप्टर सेल्स हूंदा, यानी उहे लाइट खे रिसीव कंदा। असांजे आइज़ जे अंदरि, अखियुनि जे अंदरि फोटो रिसेप्टर सेल्स हूंदा जेके लाइट जे स्टिमुलस खे क़बूल कंदा, रिसीव कंदा ऐं नर्वस सिस्टम तक पहुचाईंदा। अहिड़े तरीक़े सां असांजे टंग में, ज़बान में केमो रिसेप्टर्स हूंदा जेके केमिकल्स खे रिसीव करे कंदा ऐं न्यूरॉन्स जे ज़रिए उन मैसेज खे नर्वस सिस्टम ताईं पहुचाईंदा। अहिड़े तरीक़े सां 5 ई सेंसिस में मैकेनिकल रिसेप्टर्स हूंदा आहिनि, प्रेशर जा रिसेप्टर्स यानी बेरो रिसेप्टर्स हूंदा आहिनि ऐं थर्मो रिसेप्टर्स जेके असांजे स्किन में हूंदा आहिनि टेम्परेचर खे जेको आहे सेंस करण जे लाइ। अहिड़े तरीक़े सां असांजा 5 ई सेंसस जेके आहिनि से मुख़्तलिफ़ उन्हनि में रिसेप्टर्स हूंदा आहिनि ऐं ज़ाहिर आहे उहे न्यूरॉन्स हूंदा आहिनि, सेंसरी न्यूरॉन्स जंहिंखे चइबो आहे, जेके सेंस कंदा आहिनि इंफॉर्मेशन खे, उहा इंफॉर्मेशन ब्रेन ऐं असांजे सेंट्रल नर्वस सिस्टम ब्रेन ऐं स्पाइनल कार्ड ताईं पहुचाईंदा आहिनि। हिन में असांजो मेन फोकस हूंदो नर्व इम्पल्स पैदा कीअं थी थिए। ज़्यादातर जेको आहे हिकिड़ो कॉम्प्लिकेटेड हिकिड़ो टॉपिक आहे। अॼु उनखे असां इन डायग्राम जे ज़रिए, इन इंटरेक्टिव वीडियो जे ज़रिए वधीक डिफाइन कंदासीं। असां हिनखे ज़ूम बि करे सघूं था, वॾो करे ॾेखारे सघूं था त हीअ तव्हांखे नर्वस न्यूरॉन जा जेका लास्ट में जेके असां चवंदा आहियूं न्यूरॉन टर्मिनल्स, उन न्यूरॉन टर्मिनल्स में उन मेम्ब्रेन में तव्हांखे मुख़्तलिफ़ गेट्स नज़र अची रहिया आहिनि ऐं उहा असां वटि हीअ जेका की आहे लेजेंड, जंहिंमें असां रेड कलर में हीअ जेके डॉट्स आहिनि रेड कलर जा, उहे असां ॾेखारिया आहिनि जेके असां शो कयो आहे सोडियम आहिनि ऐं हीअ ग्रीन जेके स्क्वायर आहिनि उहे पोटेशियम आहिनि ऐं हे जेके हिन ऑरेंज कलर जा सोडियम गेटेड चैनल्स आहिनि जितां सोडियम जेका आहे असां पास थींदी ऐं हीअ जेका आहे असां जेसीं ताईं एटीपी इस्तेमालु न थींदी तेसीं ताईं सोडियम पास न थींदी, यानी हीअ निशानी एटीपी जे इस्तेमालु थियण जी आहे। यानी असां एनर्जी इस्तेमालु कंदासीं त सोडियम जेका आहे असां ॿाहिरि ईंदी। उन खां अलावा जेकी वरी ॿिया ग्रीन जेके आहिनि पोटेशियम गेटेड चैनल्स आहिनि, हीअ जेके तव्हांखे नज़र था अचनि हीअ जेके आहिनि पोटेशियम गेटेड चैनल्स आहिनि, हीअ सोडियम गेटेड चैनल्स आहिनि ऐं हीअ जेके आहिनि उनखां बाद में हीअ जेके हिन येलो कलर जा तव्हांखे सोडियम लीक चैनल, यानी हीअ जेके वॾा चैनल्स आहिनि। लीक जो मक़सदु आहे आराम सां जेको आहे तव्हां सोडियम लीक थी अंदरि अची सघे थो ऐं हीअ जेके आहिनि वरी पोटेशियम जा लीक चैनल आहिनि, यानी हितां अंदरां पोटेशियम ॿाहिरि वञी सघे थो मेम्ब्रेन में। न्यूरॉन्स खे जेके आहिनि इहे आयन्स जे अंदरि अचण सां ई ॿाहिरि जेको आहे सो ॿाहिरि जेको आहे सो दाख़िल अंदरि जेके आहिनि से एंटर थींदा, वरी ॿाहिरि जेके आहिनि से निकिरंदा कुझु जेके आहिनि से सोडियम आयन्स आहिनि, पोटेशियम आयन्स ऐं उन सां हिकिड़ो इलेक्ट्रिकल करंट पैदा थींदो जेको इलेक्ट्रिकल करंट सॼे न्यूरॉन्स मां ट्रेवल कंदो असांजे नर्वस सिस्टम ताईं पहुचंदो। त असां उनखे वधीक जेको आहे सो डिटेल में डिस्कस कंदासीं। हीअ मुख़्तलिफ़ शयूं आहिनि, हिन में सभई असां आयन्स ऑल आयन्स खे टिक कयो आहे। चार्जिस जेके आहिनि असांखे नज़र ईंदियूं,
चार्ज जेका आहे असांजे न्यूरॉन जे ॿाहिरां प्लस हूंदी आहे, पॉज़िटिव चार्ज हूंदो आहे, छाकाणि ज़्यादातर जेको आहे सो ॿाहिरां सोडियम जी कंसंट्रेशन ज़्यादा हूंदी आहे, अंदरि वरी जेको आहे सो पोटेशियम जी कंसंट्रेशन ज़्यादा हूंदी आहे। हिते तव्हां ॾिसी सघो था सोडियम जेको आहे 145 जेको आहे सो 14 मिलियंस 14.5 मिलियन जी जेको आहे सो मौजूदु आहे, ऐं सोडियम ऐं अंदरि जेको आहे सो पोटेशियम 14 मिलियन पर मिलीमीटर जे हिसाब सां हिते अंदरि मौजूदु आहे। त यानी कंसंट्रेशन जेका सोडियम जी आहे उहा ॿाहिरि ज़्यादा आहे, पोटेशियम जी कंसंट्रेशन अंदरि ज़्यादा आहे। त अहिड़े तरीक़े सां जेके सो पॉज़िटिव चार्जिस जेके आहिनि से सोडियम ज़ाहिर आहे पॉज़िटिव आहे, त ॿाहिरि पॉज़िटिव चार्जिस ज़्यादा आहिनि, अंदरि पोटेशियम जी पॉज़िटिव चार्ज सां गॾु नेगेटिव चार्ज जेके एलिमेंट्स आहिनि उहे काफ़ी तइदाद में आहिनि। इन जे करे ज़्यादातर जेको आहे सो अंदरी मेम्ब्रेन नेगेटिव हूंदी आहे। जीअं तव्हां ॾिसी सघो था त अंदरी मेम्ब्रेन नेगेटिव आहे, छाकाणि हिते ॿिया आयन्स पोटेशियम सां गॾोगॾु ॿिया आयन्स बि हिते जेके मौजूदु हूंदा आहिनि, जेके ज़्यादातर नेगेटिव हूंदा आहिनि, जंहिंमें एसिड्स वग़ैरह या ॿिया कुझु आयन्स अची वञनि था। त असां जॾहिं छा ही असां चार्ट में असां पोटेंशियल मेम्ब्रेन बि ॾेखारे सघूं था। पोटेंशियल जेका डिफरेंस आहे रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेंशियल ऐं एक्टिव जेको आहे मेम्ब्रेन पोटेंशियल, जीअं तव्हां हीअ ॾिसो था हीअ मेम्ब्रेन पोटेंशियल आहे, हीअ टाइम आहे, केतिरे टाइम में उहा मेम्ब्रेन पोटेंशियल जेका आहे असां केतिरी हद ताईं वेंदी। असांखे ख़बर आहे त रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेंशियल जेका आहे उहा आहे -65, यानी हिन जॻह ते हीअ आहे -75, हीअ -50 आहे, त -65 हिन जे इन बिटवीन हूंदी। त -65 खां वठी जॾहिं असां एक्टिव कंदासीं, हुनखे स्टिमुलेट कंदासीं न्यूरॉन खे, त उहा हितां जेको आहे सो चार्ज थी करे 40+40 जे जेको आहे सो नए जेको आहे सो वैल्यू ताईं पहुचंदी, जेका मिली वोल्ट जंहिंखे असां मिली वोल्टेज जी सूरत में असां हुनखे मेयर कंदासीं। मिली वोल्ट्स में करंट पैदा थींदो, तमामु घटि थोरो करंट पैदा थींदो ऐं उहो करंट पैदा थियण सां न्यूरॉन जो जेको आहे सो मैसेज असांजे जिस्म जा मैसेजिस इलेक्ट्रिकल सिग्नल्स ऐं केमिकल सिग्नल्स जे ज़रिए असांजे ब्रेन ताईं पहुचंदा आहिनि ऐं तमामु तेज़ी सां पहुचंदा आहिनि। ऐं इन स्टिमुलेशन खे असां चवंदा आहियूं इलेक्ट्रोकेमिकल स्टिमुलेशन। त असां न्यूरॉन खे नंढो करे ॾेखारे सघूं था, वॾो करे ॾेखारे सघूं था। त न्यूरॉन जेको आहे हीअ स्ट्रक्चर आहे, हीअ ॿाहिरां हिन जी मेम्ब्रेन आहे, जेके असां जेका असां माइलिन शीट बि चवंदा आहियूं। हीअ आख़िर में जेको आहे सो हीअ क्रॉस सेक्शन जेका ॾेखारियल आहे इहा आहे न्यूरॉन जी टर्मिनल, जिते हिकिड़े न्यूरॉन जा मैसेज ॿिए न्यूरॉन ॾे ट्रांसफर थींदा। यानी हीअ जेको सॼी एरिया तव्हांखे नज़र अचे थी, हीअ न्यूरॉन जी टर्मिनल आहे, एंड पॉइंट आहे टर्मिनल्स जी। अच्छा, उनखां पोइ जॾहिं असां हिनखे थोरो ज़ूम करे ॾिसंदासीं त असांखे हीअ गेट्स मुख़्तलिफ़ गेट्स असांखे नज़र ईंदा। हितां तव्हां ॾिसो था कि आराम सां ही ॿाहिरि वञनि था, हितां जेको आहे पोटेशियम ॿाहिरि थो वञे, ॿाहिरां जेके सोडियम जा अंदरि जेके अचनि था फ्रॉम दी सोडियम लीक चैनल, ऐं पोटेशियम पंहिंजे पोटेशियम लीक चैनल मां आज़ादी सां ॿाहिरि अची वञनि सघनि था। हाणे जेसीं ताईं स्टिमुलेट न थींदो तेसीं ताईं ॿिया जेके सोडियम ॿाहिरां अंदरि न ईंदी ऐं अंदरां जेको पोटेशियम ॿाहिरि न वेंदी। जीअं त असां पढ़िया आहियूं त स्टिमुलेट थियण सां जेका ॿाहिरीं सोडियम हूंदी आहे उहा हिननि गेटनि जे ज़रिए जेको आहे सो अंदरि एंटर थींदी, ऐं पोटेशियम उनखां बाद जेको आहे पोटेशियम वरी ॿाहिरि जेके आहे असां निकिरंदी हिननि गेटनि जे ज़रिए, जेके असां चवंदा पोटेशियम गेटेड चैनल्स। हीअ गेटेड चैनल्स बंदि रहंदा, एसी ताईं बंदि रहंदा जेसीं ताईं न्यूरॉन्स स्टिमुलेट नथा थियनि, उन्हनि खे का ॿाहिरीं जेका आहे सो चेंज जेका आहे असांजे जिस्म में नथी थिए। मिसाल जेकॾहिं असां का शइ ॾिसूं था त उन ॾे असां इशारो कंदासीं त इहो असांजा न्यूरॉन्स माना एक्टिव थिया, तॾहिं असां उहो इशारो कयोसीं। या जेकॾहिं असां का शइ टेस्ट कयूं था पंहिंजी ज़बान सां, मिठी आहे कौड़ी आहे, त उहा बि असांजी स्टिमुलेशन आहे। अखि जेका आहे असां का शइ ॾिसंदी रोशनी हुन ते लॻंदी, इहा बि असांजी स्टिमुलेशन आहे। टच कंहिं शइ खे कंदासीं त इहा बि असांजी स्टिमुलेशन आहे। इहे न्यूरॉन्स जेके आहिनि उन में इलेक्ट्रोकेमिकल सिग्नल्स जेके आहिनि पैदा थींदा, ऐं नतीजे में सोडियम जेके आहिनि ॿाहिरां अंदरि दाख़िल थींदा ऐं पोटेशियम अंदरां जेके ॿाहिरि निकिरणु शुरू कंदा। त असां हिनखे तेज़ी सां बि हलाए सघूं था, हिनखे असां स्लो मोशन में बि ॾेखारे सघूं था। जीअं मां हिनखे स्टिमुलेट कंदुसि न्यूरॉन खे, त मां हिनखे थोरो जेको आहे सो ज़ूम आउट कयूंसि था, त जीअं असांखे स्टिमुलेशन जी ख़बर पए त किथां स्टिमुलेशन अचे थी, कहिड़े तरीक़े सां थी अचे। मां जीअं हिते स्टिमुलेट कंदुमि त हिकिड़ी लाइन जेका आहे हितां ईंदी ऐं उहा हिते अची जेको आहे सो एंटर थींदी ऐं हीअ जेको आहे न्यूरॉन एक्टिव थी वेंदा। अच्छा, हीअ जेका लाइन ॾिसो था, हाणे हीअ एक्टिव थी वियो,
जीअं तव्हां ॾिसी सघो था मुख़्तलिफ़ जेके आहिनि से ही काफ़ी क़िस्मनि जा जेके एलिमेंट्स हिक ॿिए जे कुझु अंदरि था अचनि, कुझु वरी ॿाहिरि वञनि था, उनजी स्पीड में इज़ाफ़ो थी वियो। इहा हिकिड़ी स्टिमुलेशन आहे। वरी असां हिनखे ज़ूम करे जेकॾहिं असां स्टिमुलेट कयूं त हुनखे वरी असां वधीक ॾिसी सघूं था वेझे खां। अच्छा, हीअ अची स्टिमुलेशन अची वई। हाणे ॾिसो, यानी सोडियम ॿाहिरां जेके आहिनि ज़्यादातर अंदरि था अचनि ऐं अंदरां जेके पोटेशियम स्क्वायर्स आहिनि उहे ॿाहिरि निकिरनि था। हिनखे असां स्लो मोशन में बि ॾिसी सघूं था। अच्छा, हाणे हिनखे असां स्लो मोशन में ॾिसंदासीं। अच्छा, हीअ स्टिमुलेशन अची वई। हाणे हीअ जेके रेड कलर जा जेके आहिनि ज़्यादातर ॿाहिरां सोडियम्स अंदरि था अचनि ऐं ग्रीन कलर वारा जेके पोटेशियम्स जेके ॿाहिरि वञनि था पंहिंजे पंहिंजे गेट्स मां। इहा आहे माना न्यूरॉन जी स्टिमुलेशन। न्यूरॉन कीअं थो स्टिमुलेट थिए। न्यूरॉन जे स्टिमुलेट थियण खां बाद में वरी उहो तक़रीबन 10 सेकंडनि ताईं ख़ामोश थी वेंदो। वरी उनखां बाद में 10 सेकंड गुज़रण खां बाद में जेको आहे सो स्टिमुलेट थींदो। ॾिसो, हाणे हीअ स्टिमुलेशन हाणे बाद में आई। वरी असां हिनखे जॾहिं दॿाईंदासीं त वरी जेको आहे सो न्यूरॉन स्टिमुलेट थींदा। अहिड़े तरीक़े सां इलेक्ट्रिकल करंट अची वियो। हाणे जेके ॿाहिरां जेके सोडियम जेके स्क्वायर आहिनि, रेड स्क्वायर अंदरि था अचनि ज़्यादातर, ऐं ग्रीन वारा जेके पोटेशियम्स आहिनि उहे ॿाहिरि था वञनि। पहिरियां सोडियम अंदरि ईंदो, उन खां पोइ पोटेशियम जेको आहे सो ॿाहिरि वेंदी। हीअ ॿाहिरीं मेम्ब्रेन आहे, हीअ इनर मेम्ब्रेन आहे। आउटर मेम्ब्रेन आहे, हीअ इनर मेम्ब्रेन। आउटर मेम्ब्रेन जेका आहे ज़्यादा पॉजिटिव आहे, इनर मेम्ब्रेन ज़्यादा नेगेटिव आहे। अच्छा, बाक़ी हिकिड़ी शइ जेका आहे असां सम्झणु चाहींदासीं उहो आहे असांजो पोटेंशियल चार्ट। हिन चार्ट जे ज़रिए असांखे ख़बर पवंदी त इन जी जेका स्टिमुलेट थियण खां बाद में केतिरी जेका आहे असां पोलरिटी अचे थी। डीपोलराइज़ेशन पहिरियां थींदी, डीपोलराइज़ेशन यानी ॿाहिरां सोडियम अंदरि ईंदो, उन ऐं डीपोलराइज़ेशन खां बाद में वरी पोटेशियम जॾहिं ॿाहिरि वेंदो त उनखे असां रीपोलराइज़ेशन चवंदासीं। त हिकिड़ी थी डीपोलराइज़ेशन, त जेका असां वोल्टेज मथे वधंदी डीपोलराइज़ेशन में। वरी जॾहिं पोटेशियम अंदरां ॿाहिरि वेंदा त वरी रीपोलराइज़ेशन थींदी, माना अगेन जेका पोलर थी वेंदो, यानी जीअं प्लस ॿाहिरि प्लस ज़्यादा आहे, अंदरि माइनस ज़्यादा आहे, इनखे असां पोलरिटी चवंदा आहियूं। त पहिरियां स्टिमुलेट थियण सां डीपोलराइज़ थींदो। असां हिनखे वरी जेको आहे सो हिनखे असां डिफाइन कयूं था। हिनखे असां वधीक वरी जेको आहे सो ज़ूम करे ॾिसी सघूं था अहिड़े तरीक़े सां। अच्छा, हिते हाणे असां हिनखे जॾहिं स्टिमुलेट कंदासीं त असां पोटेंशियल हिन मीटर ते मेम्ब्रेन ते असां हुनजी रीडिंग ॾिसंदासीं। अच्छा, हीअ डीपोलराइज़ेशन थी वई, वरी हीअ रीपोलराइज़ेशन थी। डीपोलराइज़ेशन में मथे वेव वई, वरी रीपोलराइज़ेशन में वेव हेठि आई। ऐं जॾहिं असां हिनखे गौर सां ॾिसंदासीं त हीअ हिनजी जेका रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेंशियल आहे -65 आहे। हीअ मथे वधंदी वधंदी जेको आहे सो 25 खां मथे 50 जे विच ते, यानी असांखे ख़बर आहे त +40 ते वञी पहुती। हीअ माइनस जा वैल्यू आहिनि, -50 -25 हीअ 0। उन खां पोइ ज़ारी असांखे ख़बर आहे त प्लस जा वैल्यू शुरू थींदा 25, उन खां पोइ 50। 25 50 जे विच में, यानी असांखे ख़बर आहे त 40 ते जेको आहे सो डीपोलराइज़ेशन थींदी आहे। त -65 खां वठी इहा पोटेंशियल डिफरेंस वञी +40 ते पहुतो। त इन पहिरें स्टिमुलेशन में डीपोलराइज़ेशन थींदी, यानी सोडियम जेको आहे ॿाहिरां अंदरि दाख़िल थींदो, त यानी हीअ वेव हिते पहुचंदी। वरी जेको आहे पोटेशियम जॾहिं ॿाहिरि निकिरंदो त वरी रीपोलराइज़ेशन थींदी। डीपोलराइज़ेशन, रीपोलराइज़ेशन, इनखे असां चवंदा आहियूं एक्टिव मेम्ब्रेन पोटेंशियल। जॾहिं रेस्ट में आहे त उनखे असां चवंदासीं इहा रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेंशियल आहे, जेका -65 आहे मिलीवोल्ट। हीअ आहे असांजी जेका आहे सो एक्टिवेशन ऑफ न्यूरॉन, ऐं कीअं जेको आहे सो असांजे जिस्म में करंट जेको आहे सो पैदा थींदो आहे तमामु घटि मिक़दार में। ऐं असांजा सिग्नल्स जेके आहिनि असांजे मुख़्तलिफ़ 5 सेंसर्स खां न्यूरॉन जे बिलियंस ऑफ न्यूरॉन्स जी चेन मां गुज़रंदा गुज़रंदा असांजे पहिरियां स्पाइनल कार्ड ऐं पोइ बाद में असांजे ब्रेन ताईं मैसेजिस पहुचाईंदा आहिनि। वरी बि हिकु दफ़ो असां हिनखे ॾिसी सघूं था, स्लो मोशन में असां ॾिसंदासीं, स्टिमुलेट करे ॾिसूं था। हितां तव्हां ॾिसंदव त वेव जेका आहे ईंदी, हीअ आराम आराम सां हितां हीअ वेव आहे। अच्छा, हीअ अची वई, हीअ स्टिमुलेट थी आहे, गेट खुली आहे। सोडियम ॾिसो, हीअ ATP जे ज़रिए सोडियम अंदरि अची वियो, ऐं पोटेशियम जेका आहे ग्रीन स्क्वायर जेके से ॿाहिरि निकिरनि था। पंहिंजे पोटेशियम गेटेड चैनल मां पोटेशियम ॿाहिरि वेंदी, ऐं सोडियम गेटेड चैनल मां सोडियम अंदरि ईंदी। ऐं असां हिते वरी जेका आहे रीडिंग ॾिठीसीं त हीअ डीपोलराइज़ेशन थी वई, अगेन रीपोलराइज़ेशन। हिन में हिकिड़ी ॿी ॻाल्हि जॾहिं तव्हां नोट कंदव त
त एसी ताईं ही स्टिमुलेट, हाँ ही बाद में स्टिमुलेट थो थिए, ही बाद में स्टिमुलेट थियो घणे टाइम खां बाद में, यानी हिन 4 सेकंडनि खां मिली सेकेंड्स खां पोइ वरी ही अगेन वञी 14 सेकंड्स ते वरी स्टिमुलेट थींदो न्यूरॉन। एसी ताईं हिन में स्टिमुलेशन वरी पैदा न थींदी। असां हिनखे वरी स्टिमुलेट कयूं त असां टाइम नोट कंदासीं त वरी 14 मिली सेकेंड्स ते ही स्टिमुलेट थींदो। हा ॾिसो ही हाणे वरी डीपोलराइजेशन थी थिए ऐं वरी ही रीपोलराइजेशन थी थिए, यानी हिन ॿिन्ही हिनखे असां एक्शन पोटेंशियल चवंदासीं। हीअ जेका वे मथे वई डीपोलराइजेशन रीपोलराइजेशन जे करे हीअ एक्शन पोटेंशियल आहे। ऐं जॾहिं हीअ रेस्ट जी कंडीशन में अचे थो हिनखे हिते हिन जॻह ते असां -65 ते इहा थी वई रेस्टिंग मेम्ब्रेन पोटेंशियल। रेस्ट जो हिकिड़ो ख़ासि टाइम आहे, ॾिसो 4 खां वठी हिन 14 ताईं इहा थी आहे तक़रीबन 10 मिली सेकेंड्स रेस्ट। 10 मिली सेकेंड्स जी रेस्ट खां बाद में वरी बाद में जेको आहे सो स्टिमुलेट थींदो न्यूरॉन। इन जे दौरान कॾहिं बि कतई बि जेको आहे सो न्यूरॉन एक्टिव न थींदो, उन में एक्शन पोटेंशियल पैदा न थींदी। त उमेदु आहे त हीअ तव्हांखे जेको आहे सो न्यूरॉन जी स्टिमुलेशन एक्शन पोटेंशियल तव्हांखे सम्झ में आयो हूंदो। जेकॾहिं को सुवाल आहे या का ॻाल्हि सम्झ में नथी अचे त तव्हां कमेंट्स में यूट्यूब ते ई मां वीडियो रखंदुसि त उन में तव्हां पुछी सघो था। फेसबुक ते बि मां रखंदो आहियां वीडियोज़, ऐं हीअ वीडियोज़ जेके आहिनि मां ठाहियां थो सिंधी, ख़ासि करे सिंधी स्टूडेंट्स जे लाइ, त उहे साइंस जा जेके मुश्किल टॉपिक्स आहिनि ख़ासि करे फस्ट ईयर इंटर जा, उन्हनि खे आराम सां सम्झी सघनि। ऐं तव्हांजे फीडबैक जो असांखे मूंखे इंतज़ारु रहंदो। इनशाला तव्हां फीडबैक ॾेई मूंखे ॿुधाईंदव त हिन में वधीक सजेशन्स वग़ैरह जेकॾहिं हुजनि त, ऐं हिनखे तव्हां शेयर कयो पंहिंजे फ्रेंड्स सां। ख़ुदा हाफ़िज़।